सिंधी साइंस चैनल ते भली करे आया। सभिनी ॾिसंदड़नि खे मुंहिंजो प्रणाम। हीअ फ्रांसीसी ॿोली सिखण वारे सिलसिले जो 8हों सबक़ आहे। हिन सबक़ में पाण खे अहिड़ा फ्रांसीसी लफ़्ज़ सिखंदासीं जिन में जे जे पुठियां एन अचे थो। पर अॻिते वधण खां पहिरीं आउं गुज़ारिश कंदुसि त हिन वीडियो खे लाइक कंदा ऐं सिंधी साइंस चैनल खे सब्सक्राइब कंदा। जे एन मिली ञ जे आवाज़ खे ज़ाहिर कंदा आहिनि। हिन सबक़ में पाण अहिड़ा लफ़्ज़ सिखंदासीं जिन में जे एन जो मेड़ इस्तेमालु थिए थो। आञो आञो, araignée araignée, campagne campagne, champagne champagne, champignon champignon, compagnon compagnon, ligne ligne, magnifique magnifique, mignon mignon, montagne montagne, peigne peigne, poignée poignée, rossignol rossignol, cygne cygne, signature signature, baignoire baignoire, baignoire अकेलो लफ़्ज़ आहे जंहिंमें जे एन जा अखर ञ खे ज़ाहिर नथा कनि। इन लफ़्ज़ में जे जो अखर माठ आहे। इन सां ई इहो सबक़ पुॼाणीअ ते पहुतो। 8हें सबक़ में पाण सिखंदासीं त ई एल ऐं ई दुज़ेल जे मेड़ खे कीअं उचारिजे। मूंखे इजाज़त ॾींदा ऐं कमेंट्स में पंहिंजी क़ीमती राय जो इज़हार करणु न विसारींदा। जिए सिंध जिए सिंधी ॿोली।